अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलम्मा फसलतिल ईर क़ाल अबूहुम इन्नी लअजिदु रीह यूसुफ वलौला अन तुफ़न्निदून क़ालू तल्लाहि इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। 94 ऐं 95 नंबर आयत इहा सूरह यूसुफ जी 12 नंबर सूरह आहे। 94 ऐं 95 आयत आहे। इन खां अॻु में यूसुफ अलैहिस्सलाम इजिप्ट में पंहिंजे भाइरनि सां गॾु उनजा जेके भाइर हुया वेगा उन्हनि खे चयईं त मुंहिंजी शर्ट आहे, कमीस आहे, इहा शर्ट जेका आहे वठो ऐं मुंहिंजे असां पीउ ते मतिलबु याक़ूब अलैहिस्सलाम ॾे वञो ऐं उनजे फेस ते उनजे मुंहं ते रखो त उन्हनि जी दीद उनजी नज़र जेका आहे उहा वापसि अची वेंदी। हाणे हिन आयत में वलमा फसलतिल ईर ऐं काफ़िलो जहिड़े वक़्तु रवानो थियो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इजिप्ट में यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर हुया। जॾहिं उन्हनि पंहिंजे पीउ खे पंहिंजी शर्ट मोकिली ऐं पंहिंजे भाइरनि खे मोकिलियईं त हिकिड़ो पूरो काफ़िलो हुयो। ज़ाहिरी ॻाल्हि पंहिंजे पीउ खे घुराइण लाइ उहे जॾहिं बादशाह खां नेक्स्ट उन्हनि जो दर्जो हुयो त पंहिंजे पीउ खे घुराइण लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि सॼो काफ़िलो मतिलबु उन में उनजा सिक्योरिटी गार्ड जेके इहे सभु हूंदा काफ़िले समेत उतां इजिप्ट मां मिस्र मां रवाना थिया। ऐं उन खां पोइ जॾहिं काफ़िलो इजिप्ट मां रवाना थियो त क़ाल अबूहुम त उन्हनि जे पीउ चयो त इन में को बि शक नाहे इन्नी लअजिदु रीह यूसुफ, इन में को बि शक नाहे त मूंखे जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे। रीह यूसुफ ईअं न चयो त यूसुफ अलैहिस्सलाम जी शर्ट जी ख़ुशबू थी अचे, चयो त मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। लौला अन तुफ़न्निदून ईअं यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी। ऐं अगरि तव्हां मूंखे ईअं न सम्झो त मां जेको आहे कुराड़ो थी वियो आहे, मुंहिंजा जेके सेंसिस आहिनि, मुंहिंजो जेको अक़ुलु आहे उहो कमु नथो करे, तव्हां मूंखे ईअं न सम्झो त मूंखे जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे। हाणे वलमा फसलत इन खां वलमा फसल हाणे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजा भाइर जेके हुया उहे मिस्र में हुया ऐं याक़ूब अलैहिस्सलाम इहो कंहिंखे चई रहियो हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे याक़ूब अलैहिस्सलाम सां गॾु जेके हुया उहे उनजे औलाद जी फैमिली हुई, मतिलबु जेके उनजा पुट हुया यूसुफ अलैहिस्सलाम जा वेगा भाइर, उन्हनि जा ॿार जेके आहिनि उहे याक़ूब अलैहिस्सलाम सां गॾु हुया कनान में। हाणे इजिप्ट ऐं कनान में जेको मुफ़ासिलो हुयो उहो तक़रीबन का अहिड़ी जेका आहे असां वटि अहिड़ी का हदीस या अहिड़ी का परफेक्ट ख़बर नाहे त केतिरो मुफ़ासिलो हुयो, पर रफली अगरि असां चऊं त तक़रीबन 30 ॾींहंनि जो, इलाही मुफ़सिरनि लिखियो आहे त 30 ॾींहंनि जो या थी सघे थो 3 ॾींहंनि जो, पर इहो ॾींहंनि में मुफ़ासिलो हुयो ऐं तक़रीबन 30 ॾींहंनि जो मुफ़ासिलो हुयो इजिप्ट खां मिस्र खां वठी कनान ताईं। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम इजिप्ट में हुया, मिस्र में मिनिस्टर हुया ऐं उनजो पीउ याक़ूब अलैहिस्सलाम कनान में हुयो। त जॾहिं उतां काफ़िलो रवानो थियो त याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़ुशबू अची रही हुई कनान में, ऐं उहे जेके मुख़ातिब हुया उनजा पुट जेके हुया सभु इजिप्ट में हुया, मिस्र में हुया, उहे मुख़ातिब कंहिंसां हुया, पंहिंजे औलाद जी औलाद सां। त फसलत वलमा फसलत जो मक़सदु इहो आहे, फसल जीअं हाणे असांजा जॉइंट्स आहिनि, जीअं गोॾे जो असांजो जॉइंट आहे उहो हिकिड़ो हॾो ॿियो हॾो पाण में जॉइंट थियल आहिनि ऐं उन खां थोरो परे इन खे चवंदा आहिनि फसल। त फसल चवंदा आहिनि त जॾहिं का शइ थोरो परे हुजे, कंहिंखां थोरी अलॻि हुजे, उनखे जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो जहाज़ आहे, शिप आहे, उहो डॉक ते उहो बीठो आहे पंहिंजे हिन ते पोर्ट ते ऐं पोर्ट खां थोरो अलॻि थियो त उनखे असां चवंदासीं फसलत। अञा पोर्ट उनखे नज़र थी अचे पर उतां जस्ट रवानो थियो। त हाणे जॾहिं काफ़िलो इजिप्ट मां मिस्र मां जस्ट थोरो रवानो ई थियो त याक़ूब अलैहिस्सलाम खे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू अची रही हुई। त उन्हनि इहो ज़िक्र कयो पंहिंजे औलाद जी औलाद सां ऐं उन्हनि खे चयो त तव्हां ईअं न सम्झो त मूंखे सेंसिस कोन्हनि, मां जेको आहे एतिरो पोड़ो या एतिरो न थी वियो आहे त मूंखे जेको आहे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। त हाणे उन्हनि जी औलाद जेको आहे छा चयो। हाणे जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम एॾा साल यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾा साल उन्हनि जे लाइ रुना, उन्हनि खे ख़बर न हुई त यूसुफ अलैहिस्सलाम किथे आहिनि, ज़िंदा बि आहिनि या न आहिनि, ऐं उन्हनि जी अखियुनि जी दीद हली वई उन्हनि जे लाइ रोई रोई। त हाणे जॾहिं उन्हनि खे याक़ूब अलैहिस्सलाम खे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशी ऐं उन्हनि जी जेका ख़ुशबू अची रही हुई, त
त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे अंदाज़ो थी रहियो हूंदो त उन्हनि खे केतिरी ख़ुशी थी हूंदी जॾहिं उन्हनि खे सिर्फ़ु इहा ख़बर पई हूंदी त यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे। उन्हनि खे इहा ख़बर न हुई त उन्हनि जी शर्ट आहे, उन्हनि जे ज़हन में या दिलि में इहो ई हूंदो त यूसुफ अलैहिस्सलाम अची रहिया आहिनि। त हाणे जेको आहे क्वेश्चन इहो आहे त एतिरो परे खां इजिप्ट मां जस्ट काफ़िलो रवानो थियो त याक़ूब अलैहिस्सलाम खे कनान में ख़ुशबू कीअं अची रही हुई। इलाही माण्हू जेके आहिनि उन्हनि चयो त इहो मुमकिन न आहे, इहो नथो थी सघे, इहो सिर्फ़ु प्रॉफिट सां ई थींदो आहे, इहो ॿियो कंहिंसां बि न थींदो आहे। त हिकिड़ो अल्लाह सुब्हानहू व तआला जेको आहे उहे शयूं रखियूं ग़ैब में। हिकिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके असांजी फिज़िकली जेके असांखे ज़ाहिर थींदियूं आहिनि। जीअं मिसाल जे तौर ते असां पहाड़ ॾिसी सघूं था, असांखे जेको हेठि दर्जे वारो आसमान आहे उहो ॾिसी सघूं था, असां सितारा ॾिसी सघूं था, चंड ॾिसी सघूं था, सिज ॾिसी सघूं था। असांखे कुझु शयूं आहिनि जेके अल्लाह सुब्हानहू व तआला असांजी नज़रुनि जे साम्हूं या असां उहे शयूं ॾिसी सघूं था। ॿियूं अहिड़ी शयूं आहिनि जेके ग़ैब आहिनि, जेके अनसीन आहिनि, जेके असां नथा ॾिसी सघूं। अल्लाह सुब्हानहू व तआला इहे ॿई शयूं अलॻि अलॻि ठाहियूं आहिनि। हिकिड़ियूं अहिड़ी शयूं जेके असां ॾिसी सघूं था हिन दुनिया में, हिकिड़ियूं अहिड़ी शयूं आहिनि जेको ग़ैब आहे जेके असां नथा ॾिसी सघूं। जीअं फ़रिश्ता आहिनि असां नथा ॾिसी सघूं, 24 कलाक फ़रिश्ता जेके आहिनि उहे लिखनि था, असांजा अमाल असां ॾिसी नथा सघूं। जीअं जिन आहिनि असां उन्हनि खे नथा ॾिसी सघूं, अल्लाह सुब्हानहू व तआला पर्दो रखियो आहे, मथां रिज़्क़ हर वक़्तु लहे थो असांजे लाइ, असां उहो ॾिसी नथा सघूं। पर इहे शयूं ग़ैब वारियूं जेके आहिनि इहे आहिनि जेके असांजे एक्सेस में न आहिनि, असां इहे शयूं नथा ॾिसी सघूं। पर कहिड़ियुनि जॻहियुनि ते अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधायो आहे त जेके अल्लाह सुब्हानहू व तआला जा नबी हुया उन्हनि खे केतिरी, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके हुया उन्हनि ते क़ुर नाज़िल थियो कंहिंजे ज़रिए, जिब्राइल अलैहिस्सलाम। जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम क़ुर नाज़िल कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि सां उन्हनि जी मुलाक़ात थींदी रहंदी हुई। त जॾहिं क़ुर नाज़िल थियो त अहिड़ियूं शयूं थींदियूं हुयूं जेके हिन दुनिया में मुमकिन न आहिनि। जीअं सर्दियुनि जूं इलाही सर्दी वारियूं रातूं, सर्दी वारा ॾींहं, उन वक़्तु जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम क़ुर खणी ईंदा त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सॼे जिस्म मां उन्हनि जे मां पघर निकिरंदो। त इहा शइ असां जेका साम्हूं कोई ॾिसंदो चवंदो इहा शइ मुमकिन न आहे, पर इहे शयूं थींदियूं हुयूं। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा मदीने में, हिकिड़ा माण्हू आया, असहाब सगोरा बि वेठा माण्हू आया, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन दौर में माण्हू जेको आहे सफ़रु कंदा उठनि ते, घोड़नि ते, पंधु, जॾहिं को परे खां ईंदो, रेगिस्तान मां ईंदो, पहाड़ी सफ़रु करे ईंदो, उनजे कपिड़नि ते को दाग़ हूंदो। असां थोरो सफ़रु कंदा आहियूं 80 किलोमीटर 50 किलोमीटर, त असांजी शिकिल मां, असांजे कपिड़नि मां असां महसूसु थी वेंदो आहे त असां सफ़रु कयो आहे। पर उन्हनि वटि जेके माण्हू आया उन्हनि जा कपिड़ा बिल्कुलु साफ़ु, उन्हनि जे उन मां बिल्कुलु बि न पियो लॻे त उन्हनि को सफ़रु कयो आहे, उहे के परे सफ़र खां आया आहिनि। अहिड़ा माण्हू हुया जेके मदीने में रहनि बि न पिया। त उहे जॾहिं आया उन्हनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां कुझु क्वेश्चन पुछा ऐं उन खां पोइ हलिया विया। त असहाब सगोरनि जेको आहे उन्हनि खे ॾिठो ऐं उन्हनि खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछऊं त या रसूलल्लाह इहे केरु हुया? चए थो इहे जिब्राइल अलैहिस्सलाम हुया ऐं तव्हांखे जेको आहे इहे सेखारणु आया। त उन वक़्तु जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हुया असहाब, उन्हनि खे अल्लाह सुब्हानहू व तआला एतिरी एक्सेस ॾिनी उन वक़्तु त उहे जेके आहिनि इहे शयूं ॾिसी सघनि पिया कुझु हद ताईं। त उन्हनि जिब्राइल अलैहिस्सलाम खे माण्हुनि जे रूप में ॾिठो। त ईअं ई इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ग़ैब वारियूं आहिनि, जेके अनसीन आहिनि, जेके अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधाईंदो आहे। या असां जीअं इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके तमामु नेक हूंदा आहिनि, जेके 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा आहिनि, तहजुद पढ़ंदा आहिनि, ऐं उन्हनि खे हर वक़्तु अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो आहे। हर वक़्तु इहा शइ हूंदी अथनि त अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे ॾिसे थो, मूंखे ॾिसे थो। ऐं उनखां पोइ उहे पंहिंजा अमल जेके आहिनि उन्हनि जा अमाल उहे तमामु सुठा हूंदा आहिनि, उहे कंहिंजी दिलि न ॾुखाईंदा आहिनि, ऐं उहे उन्हनि में सब्र जेको आहे हद दर्जे जो सब्र हूंदो आहे। तव्हां अहिड़नि माण्हुनि सां मुलाक़ात थी हूंदी त उन्हनि जी ज़िंदगी में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शयूं ईंदियूं आहिनि त अहिड़े क़िस्म जूं शयूं या उहे ख़्वाब में ॾिसंदा आहिनि, या उन्हनि सां कॾहिं कॾहिं फिज़िकल बि थींदो आहे। जीअं मिसाल जे तौर ते कोई निमाज़ जो पाबंद आहे, पंहिंजी निमाज़ जी हिफ़ाज़त थो करे, इलाही सालनि ताईं पंहिंजी निमाज़ नथो विञाए, त जॾहिं फजर ते सुतो पियो आहे इत्तफ़ाक़ सां हुनजी अखि नथी खुले त इलाही माण्हुनि खे इहो एक्सपीरियंस थींदो आहे त मूंखे अची कंहिं उथारियो, मूंखे महसूसु थियो, मूंखे कंहिं पेर खां पकिड़े उथारियो, मूंखे महसूसु थियो मुंहिंजे मथां कंहिं पाणी हारियो, मूंखे महसूसु थियो त कंहिं मूंखे उथारियो। या वरी को ख़्वाब ॾिसंदा आहिनि अहिड़े क़िस्म जो। त इहे जेके अनसीन, जेके ग़ैब वारियूं शयूं आहिनि, उन्हनि माण्हुनि सां इहे शयूं थींदियूं आहिनि। पर हाणे सवाल इन ते थो पैदा थिए त जॾहिं आम माण्हू जेके अल्लाह जा नेक माण्हू आहिनि उन्हनि सां जॾहिं अहिड़े क़िस्म जूं शयूं थियनि थियूं त उन्हनि माण्हू जेके थियनि थियूं त उहे कंहिंखे जॾहिं ॿुधाईंदा आहिनि
ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿियो माण्हू कॾहिं उन ते बिलीव कंदो, कॾहिं उन ते न कंदो। त जंहिं माण्हू खे इहा शइ एक्सपीरियंस हूंदी आहे त उहो पंहिंजे अंदरि ई अंदरि में इनसाइड में उन्हनि खे ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे। उहे माण्हू कॾहिं कॾहिं कंहिंखे ॿुधाईंदा बि न आहिनि, ख़बर हूंदी अथनि असांखे ॿुधाईंदासीं, थी सघे थो कोई यकीन बि न करे। त उन्हनि उहे जेके शयूं आहिनि उहो अलाह सुब्हानो व तआला ऐं उन्हनि माण्हुनि जे विच में इहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे कंहिंखे ॿुधाईंदा न आहिनि। पर ॿी जॻह ते इलाही माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उन्हनि खे सां का शइ थींदी बि आहे या न बि थींदी आहे, अलाहु आलम। थी सघे थो उन्हनि खे को साइकोलॉजिकल प्रॉब्लम हुजे, उहे चवंदा आहिनि त मां ख़्वाबु ॾिठो आहे, मूंखे ख़्वाब में हीअं थियो आहे, हेतिरे दफ़ा हीअं ज़िक्र कयो त हे कमु थी वेंदो। हाणे जेको ख़्वाबु ॾिसे थो माण्हू, अगरि उनखे का अहिड़े क़िस्म जी शइ अचे थी त उहा उन माण्हू लाइ आहे, इहा ईअं न आहे त उहा मुंहिंजे लाइ आहे। उन माण्हू खे अगरि मिसाल जे तौर ते उन सां ज़िक्र थियो, उहो सॼी दुनिया खे ॿुधाए थियो त हेतिरा दफ़ा तव्हां अल्हम्दुलिल्लाह पढ़ो तव्हांजो हे कमु थी वेंदो, हेतिरा दफ़ा सुभान अल्लाह पढ़ो तव्हांजो हेतिरो हे कमु थी वेंदो, इन करे जो मां ख़्वाबु ॾिठो आहे। अगरि माअज़ल्लाह नऊज़ बिल्लाह इहा शइ ईअं हुजे हा त पोइ इहा त हिकिड़े क़िस्म सां वही थी वई। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा शइ सिर्फ़ु उन माण्हू लाइ आहे, इहा शइ सॼी मुस्लिम उम्मा लाइ नाहे, मुस्लमाननि लाइ नाहे। इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट असां वटि हूंदो आहे त न मां ख़्वाबु ॾिठो ऐं इहा शइ जेका आहे मां ॿियनि खे ॿुधायां त उहे बि इन ते अमल कनि, इहा शइ ॿियनि जे लाइ नाहे। क़ुर जेको आहे उहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाज़िल थियो ऐं उनखां पोइ वही अचणु बंदि थी वई। उनखां पोइ दीन में को बि एक्स्ट्रा ॻाल्हि, को बि हिकिड़ी का शइ चए थो त असांखे उन शइ ते न यकीन रखिणो आहे, न असांखे उन शइ ते अमल करिणो आहे। असांखे सिर्फ़ु क़ुर ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं जेके सेंस, उन्हनि जो लाइफ स्टाइल आहे, उन्हनि जी जेके शयूं आहिनि असांखे उन्हनि ते सिर्फ़ु अमल करिणो आहे। त उहे जेको ख़्वाबु ॾिसनि था, हेतिरा दफ़ा हे पढ़ो त हीअं थी वियो, हे पढ़ो त हीअं थी वियो, उहो सिर्फ़ु उन्हनि जे लाइ आहे। या त उन्हनि खे को साइकोलॉजिकल प्रॉब्लम आहे, या त उहे चवंदा आहिनि माण्हू असांजी ॻाल्हि ॿुधनि, या त थी सघे थो इहा ॻाल्हि न हुजे। तव्हां ॾिसो, तव्हांखे अगरि कोई का शइ ॿुधाए थो त उनजो बैकग्राउंड ॾिसो त उहो माण्हू नेक केतिरो आहे, उहो माण्हू निमाज़ पढ़े थो। असां वटि इलाही जेके माण्हू चवंदा आहिनि मां जादू थो कयां, मूं वटि हे करामात आहे, मूं वटि हे करामत आहे, ऐं उहे अहिड़े अहिड़े क़िस्म जूं शयूं कंदा आहिनि। पाण निमाज़ बि न पढ़ंदा आहिनि, क़ुर बि न खोलींदा आहिनि, खोलींदा बि आहिनि त थी सघे थो अहिड़े कम लाइ त मां उन मां को माण्हुनि खे ॾेखारण लाइ खोलिया, पर अहिड़े क़िस्म चवंदा आहिनि त मूं वटि हे शइ आहे, हो शइ आहे, पर उन्हनि वटि ॿियो कुझु बि न हूंदो आहे, सिर्फ़ु उन्हनि वटि शैतानी अमल हूंदा आहिनि। अलाह सुब्हानो व तआला असांखे उन्हनि माण्हुनि खां ऐं अहिड़नि ॻाल्हियुनि ते यकीन करण खां असांखे बि बचाए, ऐं जेके यकीन कनि था अलाह सुब्हानो व तआला उन्हनि खे बि अहिड़नि शयुनि खां बचाए। अलाह सुब्हानो व तआला जो तव्हां सां डायरेक्ट वास्तो आहे। त हाणे हिते जेको याक़ूब अलैहिस्सलाम खे इहा जेका ख़ुशबू आई, इहा अलाह सुब्हानो व तआला जा नबी हुया, अलाह सुब्हानो व तआला जा पैगम्बर हुया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे याक़ूब अलैहिस्सलाम खे जॾहिं क़ाफ़िलो इजिप्ट मां मिस्र मां निकितो, त मिस्र मां जॾहिं क़ाफ़िलो निकितो त याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़ुशबू आई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे अलाह सुब्हानो व तआला फ़रिश्तनि खे चयो हूंदो या कहिड़े बि नमूने उहा जेका ख़ुशबू आहे उहा याक़ूब अलैहिस्सलाम ताईं पहुती, ऐं याक़ूब अलैहिस्सलाम खे उहा ख़ुशबू आई। जीअं ॿी जॻह ते अलाह अज़्ज़ व जल असांखे ॿुधायो आहे, अलाह सुब्हानो व तआला बाहि खे जेको आहे इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ थधो करे छॾियो। अलाह सुब्हानो व तआला मूसा अलैहिस्सलाम जी जेका स्टिक आहे उनखे हुकुम कयो त उहा मूसा अलैहिस्सलाम जी स्टिक नांग थी वई। त अलाह सुब्हानो व तआला इहे शयूं असांखे ॿुधायूं आहिनि, पर इन जो मक़सदु इहो न आहे त कोई ख़्वाबु ॾिसे उहो सभिनि ते शइ अप्लाई थी वञे। जेके अलाह सुब्हानो व तआला असांखे शयूं ॿुधायूं आहिनि, जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे शयूं ॿुधायूं आहिनि, असांजे लाइ उहे ई दीन आहे, उहो ई इस्लाम आहे। इन खां अलावा कोई बि कुझु चए थो त उन ते असांखे यकीन न करणु घुरिजे। अच्छा, हाणे जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम सां उन जा औलाद जी औलाद उन्हनि सां गॾु हुई, उन्हनि जी औलाद जी औलाद उन्हनि सां गॾु हुई, त उनजी पंहिंजी जेका औलाद आहे उहा अञा इजिप्ट मां क़ाफ़िले सां जस्ट उतां जेको आहे उहे रवाना थिया। त उन्हनि जी औलाद उन सां जॾहिं गॾु याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे जॾहिं इहा शइ महसूसु कई, ख़ुशबू महसूसु कई, जीअं जीअं क़ाफ़िलो अॻिते हलंदो ईंदो हूंदो त उन्हनि जी जेका ख़ुशबू आहे उहा स्ट्रांग, उहा वधीक थींदी वेंदी हूंदी, ऐं हुननि जी जेका इनसाइड ख़ुशी आहे उहा त बयानु नथो करे सघे माण्हू त याक़ूब अलैहिस्सलाम जी जेका अंदरि जी जेका ख़ुशी आहे उहा केतिरी ख़ुशी हूंदी जॾहिं उन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू ईंदी हूंदी। अञा क़ाफ़िलो पहुतो न आहे, अञा जेका ख़ुशख़बरी आहे उहा पहुती न आहे, पर अलाह सुब्हानो व तआला अॻु में ई याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़ुशि करे छॾियो। इहा गुड न्यूज़, सुठी ख़बर ॿुधण खां अॻु में ई अलाह सुब्हानो व तआला याक़ूब अलैहिस्सलाम खे उहा ख़ुशी ॾेई छॾी, इनसाइड फीलिंग जेका आहे उहा अलाह सुब्हानो व तआला ॾेई छॾी। छाजे करे जो असां वटि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त इलाही माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे ख़बर हूंदी आहे, कॾहिं को ख़्वाबु ॾिठऊं, कॾहिं का अहिड़ी ॻाल्हि उन्हनि जी ज़िंदगी में थींदी आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त फ्यूचर में अलाह सुब्हानो व तआला मूंखे इहा शइ ॾींदो, छो जो मां इहा शइ ॾिठी आहे या इहा शइ मूंखे नज़र थी अचे, या अहिड़ा नेक माण्हू इलाही हूंदा आहिनि।
पोइ उन्हनि खे ॿी कंहिं शइ जी परवाह न हूंदी आहे, चाहे उन्हनि खे उन वक़्त ताईं का बि तकलीफ़ हूंदी आहे, उन्हनि खे ॿी कंहिं शइ जी परवाह न हूंदी आहे। जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधाए थो त तव्हां नेक अमल कंदव, तव्हां सिधे रस्ते ते हलंदव, तव्हां जेको आहे गुनाहनि खां बचंदव, तव्हां जेको आहे अल्लाह सुब्हानहू व तआला जी अवेयरनेस, तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला जे लाइ कॉन्शियस हूंदव, दीन ते हलण जी जेका सिधे रस्ते ते हलण जी कोशिशि कंदव, त अल्लाह सुब्हानहू व तआला छा ॾींदो? जन्नत ॾींदो। त इहे शयूं जेके आहिनि, जॾहिं कंहिंखे जन्नत जी हूंदी आहे त उनखे जेके रस्ते में ॿियूं शयूं थींदियूं आहिनि हिन दुनिया में, नंढियूं नंढियूं शयूं थींदियूं आहिनि, कोई कुझु बि चवंदो आहे त उन्हनि खे उन्हनि शयुनि जी परवाह न हूंदी आहे। त हाणे उन्हनि जी औलाद उन्हनि छा चयो जॾहिं उन्हनि खे याक़ूब अलैहिस्सलाम चयो त मूंखे जेको आहे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे? उन्हनि चयो क़ालू तल्लाहि इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम। उन्हनि चयाऊं त अल्लाह जो कसम आहे, तल्लाहि पहिरियां बि लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो त जेको याक़ूब अलैहिस्सलाम जा पुट जेके हुया इहो तल्लाहि इस्तेमालु करे चुका। इन खां अॻु में वारी आयात में इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम, त बेशक इन में को बि शक न आहे त फ़ी मतिलबु त अञा ज़ोर न ला, दलालिकल क़दीम त तूं पंहिंजे ॾाॾे खे चई रहिया हुया त तूं अञा ताईं पंहिंजी पुराणी ग़लती में जेका तूं ग़लतियूं कयूं यूसुफ अलैहिस्सलाम लाइ चयो, उन ग़लती में जेको आहे अञा ताईं तुंहिंजो दिमाग़ु जेको आहे उन ग़लती में आहे, अञा ताईं तूं उन जेको आहे प्रॉब्लम में आहे, अञा ताईं तोखां इहा शइ आहे, उहा ग़लती अञा ताईं तुंहिंजी हले थी, तूं अञा ताईं तोखे इन शइ जो यकीन आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो ज़िंदा न आहे। हाणे इहा शइ उन जे औलाद किथां सिखी त पंहिंजे ॾाॾे सां अहिड़े नमूने बिहेव कनि। इन खां अॻु में वारी जेके आयात आहिनि जंहिंखे असां में ख़बर आहे त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम लाइ याक़ूब अलैहिस्सलाम चयो पंहिंजे पुटनि खे, त उन्हनि चयो क़ालू तल्लाहि तफ़्तउ तज़कुरु यूसुफ हत्ता तकून हरदन ओ तकून मिनल हालिकीन। उनजी पुटनि चयो, जेके यूसुफ अलैहिस्सलाम जा वेगा भाइर हुया, याक़ूब अलैहिस्सलाम खे चयो त अल्लाह जो कसम आहे त तूं यूसुफ खे यादि करे करे जेको आहे एतिरो पोड़ो थी वियो आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तूं जेको आहे हिन दुनिया मां हलियो वेंदे, मरी न वेंदे, तेसिताईं बि तूं उनखे यादि कंदे। हाणे इन में अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे लेसन थो ॾिए त तव्हां जेको आहे पंहिंजी औलाद खे छा था ॾियो। हाणे इहे उन वक़्त जा मुस्लमान हुया, नबी जे घर में हुया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे याक़ूब अलैहिस्सलाम नबी हुया, उन जे घर में नबी जी पालना में हुया, उन्हनि खे पालियो, त उन्हनि पंहिंजी औलाद खे छा ॾिनो? जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम जा जेके पुट हुया जहिड़े नमूने बिहेवियर रखियो पंहिंजी पीउ सां, उन्हनि जी जेका औलाद हुई उन्हनि बि उहो ई बिहेवियर रखियो। पंहिंजे ॾाॾे खे चवंदा क़ालू तल्लाहि इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम। उन्हनि चयो त अल्लाह जो कसम आहे, तल्लाहि अल्लाह जो नालो इस्तेमालु था कनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू अल्लाह सुब्हानहू व तआला जो नालो इस्तेमालु कंदो आहे हिक ॿिए खे घटि ॾेखारण लाइ, झेड़े लाइ, हिक ॿिए खे पिटण जे लाइ। हालांकि असांजो दीन हदीस अल्लाह जा नाला इन शइ जे लाइ न आहिनि त मां कंहिंखे घटि ॾेखारियां या मूंखे को घटि ॾेखारे, या मां चवां मां हुन खां वधीक आहियां, या मां जेको आहे ॿिए कंहिंखे कर्ज़ ॾियण लाइ, पिटण लाइ इस्तेमालु कयां। इहे शयूं इन जे लाइ न आहिनि। इहे शयूं जेके आहिनि अल्लाह जी रहमत आहे, ऐं अल्लाह जी रहमत खे माण्हू अगरि सही नमूने पंहिंजी हिदायत लाइ असां वठंदासीं त असां इन्हनि शयुनि खे ग़लति इस्तेमालु न कंदासीं। त जॾहिं माण्हू को इन्हनि शयुनि खे ग़लति इस्तेमालु करे थो त उन्हनि जी जनरेशन में, उन्हनि जी औलाद में इहा शइ कीअं थी पास थिए, अल्लाह सुब्हानहू व तआला इहा शइ ॿुधाई आहे। इहो जेको आहे हिकिड़ो, इनखे इहो बि चवंदा आहिनि त इहो हिकिड़ो वॾो फ़साद आहे। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां जेको आहे का अहिड़ो अमल कयो था, तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हां जेको आहे माण्हुनि सां चीटिंग था कयो, तव्हां जेको आहे हराम था खाओ, ऐं तव्हां जॾहिं घर में अचो था तव्हां सिर्फ़ु ॿियनि माण्हुनि जी ग़ीबत था कयो, गिला था कयो, ऐं तव्हांजा 2 सालनि जो 3 सालनि जो ॿार घर में, 3-4 ॿार आहिनि, 4-5 ॿार आहिनि, उहे शयूं इहे तव्हां खां ॿुधनि था कंटिन्यूअसली, एॾा साल तव्हां खां ॿुधनि था। जॾहिं तव्हांजा ॿार जवान थींदा, एग्ज़ैक्टली जीअं तव्हां कयो आहे उहे बि उहे ई कंदा, छो जो उहे नंढे हूंदे खां वठी इहा शइ उन्हनि खे फीड थी थिए त मुंहिंजो पीउ जेको आहे जॾहिं घर में अचे थो त मुंहिंजी माउ सां ॿियनि जी गिला थो करे, या मुंहिंजी माउ जॾहिं घर में अचे थी पंहिंजी सहेलियुनि जी, पंहिंजे रिलेटिव्स जी, पंहिंजे माइटनि जी गिला थी करे, या मुंहिंजो पीउ जेको आहे मुंहिंजी माउ सां हिननि शयुनि जी गिला थो करे, पंहिंजी ऑफिस जी गिला थो करे, दोस्तनि जी गिला थो करे, ऐं उन्हनि खे को बि शुकुरु न आहे, ऐं उहो पंहिंजे पीउ माउ सां उनजो बिहेवियर कहिड़ो आहे, त उहे साॻी ॻाल्हि ई औलाद जेका आहे उहा सिखंदी आहे। ऐं हिते बि जेके याक़ूब अलैहिस्सलाम जा ग्रैंड चिल्ड्रन, मतिलबु उन्हनि जे औलाद जेका हुई, उन्हनि चयो क़ालू तल्लाहि, साॻा ई लफ़्ज़ जेके उन्हनि जा
जेके पेरेंट्स आहे उन्हनि जा पीअर जे इस्तेमालु कयो पहिरियां उहे ई साॻा ई लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि। इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम, त तूं जेको असांजा ॾाॾा तूं जेको आहे उन ई पुराणी ग़लती में आहे, तूं उन ई पुराणी जेका आहे उहा शइ। हाणे याकूब अलैहिस्सलाम खे जॾहिं उन जी ईअं थींदो आहे त तव्हां कॾहिं कॾहिं एतिरा ख़ुशि हूंदा हो, तव्हां जॾहिं क़ुर पढ़ियो तव्हांखे दिलि खे सुकून मिलियो, या तव्हां सां का अहिड़ी शइ थी जो तव्हां कंहिंसां शेयर बि नथा करे सघो ऐं तव्हां अंदरि ई अंदरि में ख़ुशि आहियो, पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हांजी जेके चौधारी माण्हू आहिनि उहे इहा शइ सम्झनि या उहे तव्हांजी ख़ुशी में शामिलु थियनि। उहा ख़ुशी तव्हांजे अंदरि हूंदी आहे ऐं तव्हांखे ख़बर हूंदी आहे त तव्हां क़ुर पढ़ियो, अलाह सुब्हानो ताला तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ॿुधायूं आहिनि ऐं तव्हां उन ई ख़ुशी में जेको आहे ख़ुशि हूंदा ऐं तव्हांजे सराउंडिंग वारा माण्हू थी सघे थो तव्हांजी रेस्पेक्ट बि न कनि, थी सघे थो तव्हांखे जेको आहे सही नमूने गाइड बि न कनि, सही नमूने कुझु चवनि बि न, ॿुधाइनि बि न ऐं तव्हां सां ग़लति बि ॻाल्हाइनि, पर तव्हांखे इहा ख़बर आहे त अलाह सुब्हानो ताला जी रहमत तव्हांजे मथां आहे। त याकूब अलैहिस्सलाम खे जॾहिं इहा शइ ख़बर पई त उन्हनि खे ख़ुशबू अची रही यूसुफ अलैहिस्सलाम जी, उन्हनि जी जेका अंदरि जी ख़ुशी हूंदी ऐं अलाह जी रहमत मां अॻु में ई उहे नाउमीद न हुया, उनजी जेका अंदरि जी ख़ुशी हूंदी, पर जेके उनजी औलाद हुई सराउंडिंग वारा उहे उन सां कहिड़े नमूने बिहेव करे रहिया हुया, पंहिंजे ॾाॾे खे चई रहिया हुया त तूं जेको आहे अञा ताईं पुराणी ग़लती में आहे ऐं तूं जेको आहे पोड़ो थी वियो आहे। दलाल जी माना जेका आहे उहा इलाही वॾी माना आहे, बट सिंपली तव्हां चओ त इहे तमामु सुठो लफ़्ज़ न आहे जेको उन्हनि इस्तेमालु कयो पंहिंजे ॾाॾे लाइ। त याकूब अलैहिस्सलाम एक्सट्रीम ख़ुशि हूंदा, पर सराउंडिंग वारा माण्हू चाहे उहे फैमिली मेंबर हुया उनजा जेके हुया औलाद जी औलाद हुई, उहे उनखे कहिड़े नमूने बिहेव पिया कनि, उहे उनखे कहिड़े नमूने सम्झनि पिया। त अलाह सुब्हानो ताला माण्हुनि खे ख़ुशी गुड न्यूज़ जेका आहे उहा ख़ुशी वारी ख़बर ॾींदो आहे, पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हांजे जेके चौधारी माण्हू आहिनि, तव्हांजी जेके फैमिली मेंबर या दोस्त या कोई बि आहे, उहे जेके आहिनि उन में तव्हांजो साथ ॾियनि या उहे जेके आहिनि तव्हांखे सही सम्झनि, थी सघे थो उहे तव्हांखे ग़लति सम्झनि, थी सघे थो उहे तव्हांखे ग़लति चवनि, पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां अलाह जी रहमत मां नाउमीद थियो, अलाह जी ख़ुशी मां, अलाह जी जेके गुड न्यूज़ आहिनि, अलाह सुब्हानो ताला जेके असांखे ख़ुशख़बरियूं ॿुधाए थो त तव्हां सुठा अमल कंदव त तव्हांखे जन्नत मिलंदी, तव्हां सुठा अमल कंदव तव्हांखे दुनिया में बि मिलंदो, तव्हांखे आख़िरत में बि मिलंदो। त इहे शयूं जेके आहिनि इहे तव्हांखे बेशक मिलंदियूं, पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हांजी सराउंडिंग ग़लति आहे, तव्हांजी चौधारी माण्हू ग़लति आहिनि त तव्हां जेको आहे नाउमीद थी वेही रहो, तव्हां जेको आहे सिधे रस्ते तां हटी वञो। त अलाह सुब्हानो ताला असांखे हर वक़्तु इहा दुआ घुरणु घुरिजे त अलाह सुब्हानो ताला असांखे हर वक़्तु नाउमीदी खां बचाए ऐं अलाह सुब्हानो ताला असांखे इन शइ जी सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां सिधे रस्ते चाहे कहिड़ी बि तकलीफ़ूं अचनि त असां पंहिंजो सिधो रस्तो जेको आहे उहो न छॾियूं ऐं अलाह सुब्हानो ताला असांखे हर क़िस्म जे अहिड़नि माण्हुनि खां पंहिंजी पनाह में रखे जेके असांखे सिधे रस्ते तां हटाइण जी कोशिशि था कनि। त असांखे इन शइ जी ख़बर हुजणु घुरिजे त असांखे सिधे रस्ते ते हलणो आहे ऐं सिधो रस्तो नाहे छॾिणो। अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।